चीनी ऐं हिंदी तहज़ीबुनि में साह खणण जूं मश्क़ूं हज़ारें सालनि खां हिन वक़्त ताईं लागू आहिनि ऐं साइंस बि इन जो एतिराफ़ करे थी। माहिरनि जो चवणु हो त साह जी वर्जिश सां दिलि ऐं दिमाग़, रत जे दॿाउ ऐं ॿियनि सभिनी उज़वनि ते ज़बरदस्त असर पवंदो आहे। डॉक्टरनि मूजिबि इंस्पायरेटरी मसल स्ट्रेंथ सां इंसानी दिमाग़ जी सलाहियत बि सुठी थींदी आहे ऐं समूरे जिस्मानी निज़ाम ते बि इन जा हाकारी असर पवंदा आहिनि। यूनिवर्सिटी ऑफ कोलोराडो जे माहिर डेनियल क्रेग हेड ॿुधायो त IMST तरीक़ो जेकॾहिं 5 मिंटनि ताईं इस्तेमालु कजे त इन मां केतिरा ई तिबी फ़ाइदा हासिल थींदा आहिनि। IMST मश्क ज़रिए उज़वनि खे मज़बूत बणाइण जो हिकु तरीक़ो हूंदो आहे, पर हाणे ख़बर पई आहे त इहो अमल घणो फ़ाइदेमंद बि आहे। ढिघे वक़्त खां इहो तरीक़ो साह जे मरीज़नि, ब्रोंकाइटिस जो शिकार माण्हुनि ऐं सिस्टिक फाइब्रोसिस में मुब्तला माण्हुनि जी तकलीफ़ ख़तमु करण में मददगार आहे। 2016 में निंड जी खोट जो शिकार माण्हुनि खे 6 हफ़्तनि ताईं साह जी IMST मश्क कराई वई ऐं ॾींहं में 30 भेरा उन्हनि खे ईअं करण जो चयो वियो। इन जो फौरी असर 12 मिलीमीटर सिस्टालिक ब्लड प्रेशर में घटिताई तौरु साम्हूं आयो। डॉक्टरनि इन जा फ़ाइदा 50 सालनि या उन खां वधीक उमिरि वारनि मरीज़नि में ॾिठा आहिनि। कोलोराडो यूनिवर्सिटी में फिजियोलॉजी ऐं पोढ़ाइप जे माहिर प्रोफेसर डॉग सेलर चयो त हीअ टेक्निक मसरूफ़ रहंदड़ अधु उमिरि वारनि माण्हुनि जी सिहत लाइ सुठी आहे, जंहिंखे हू वेठे वेठे ई अंजाम ॾेई सघनि था। जिन माण्हुनि MIST वर्जिश कई हुई, उन्हनि ड्रोड़ ऐं दिमाग़ी टेस्टुनि में बि ॿियनि जी भेट में सुठी कारकर्दगी ॾेखारी ऐं उहे घणी देर ताईं डोड़ींदा रहिया। माहिरनि मूजिबि IMST जिम या ऑफिस ॿिन्ही में करे सघिजे थी ऐं इन सां दिलि खे ताक़त मिलंदी आहे। वाज़े रहे त IMST खे हिक सादे औज़ार सां अंजाम ॾेई सघिजे थो।